दोस्त बिठा दिलदार आलम सब आबाद करें। रुस्तमानी एजुकेशनल सोसाइटी टंडोबागो अलस्ती यूथ एसोसिएशन टंडोबागो पारां हिकिड़ो लेक्चर प्रोग्राम रखियो वियो आहे। लेक्चर प्रोग्राम जेको निज ॿोलीअ जी फ़नी एतबार खां रखियो वियो आहे, जंहिंजो मौज़ू आहे सिंधी आवाज़, अखर, रस्मुल ख़त, आयोटा, सूरत ख़ती या सूर तख़्ती जेका पाण आम रवाजी तौर ते चऊं था। ॿोलीअ जो आहे ऐं प्रोग्राम जी शुरूआत बाज़ाब्ता तौर ते तलावत कलाम पाक सां कंदासीं। तलावत कलाम पाक जी सादत माणण लाइ आऊं गुज़ारिश कंदसि मौलाना शमीर साहब जिन खे त पाण अचनि तलावत कलाम पाक जी सादत हासिल कनि। मौलाना शमीर साहब। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد صدق الله العظيم जज़ाकुमुल्लाह। आयल मेहमान प्रोफेसर डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखियो आयल आहे ऐं उनजे मेज़बाननि तरफ़ां उनजे लाइ अजरकनि जा तोहफ़ा आहिनि। ऐं सभिनि खां पहिरियां गुज़ारिश कंदुसि चेयरमैन रुस्तमानी एजुकेशनल सोसाइटी टंडोबागो जे सदर ख़ालिद रुस्तमानी साहब जिन खे त पाण अचनि साईं डॉक्टर साहब के तोहफ़े जो अजरक जो तोहफ़ो पेश कनि। ख़ालिद रुस्तमानी साहब। डॉक्टर साहब तव्हां डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखियो साहब। साईं ज़रार उस्मानी साहब अजरक जो तोहफ़ो पेश कंदो। साईं रज़वान अहमद मेमन साहब जिन खे साईं ज़रार साहब खे गुज़ारिश आहे त रज़वान अहमद मेमन साहब खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। साईं ज़रार जो फर्ज़ंद हक़ नवाज़ उस्मान अहमद मेमन के अजरक जो तोहफ़ो पेश कंदो। हक़ नवाज़ साहब। आयल दोस्तनि खे आजाणे लाइ आयल दोस्तनि खे आजाणे जे ख़िताब कंदो साईं ख़ालिद रुस्तमानी साहब DSP ख़ालिद रुस्तमानी साहब सदर रुस्तमानी एजुकेशनल सोसाइटी टंडोबागो। साईं जिन खे गुज़ारिश आहे त आयल दोस्तनि खे आजाणो ॾियनि। ख़ालिद रुस्तमानी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
आयल मेहमान ख़ास इज़्ज़त माब डॉक्टर अल्ताफ़ जोखियो साहब, रिजवान साहब ऐं तमामु शहर जा दोस्तों, ॿिया आयल मेहमान भी ज़रार साहब जे तरफ़ां जेके मदो थियल आहिनि, असांजा सहाफ़ी दोस्त हज़रात, अस्सलामु अलैकुम। साईं आऊं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां ऐं हीअ हिकिड़ी नंढी तकरीब रखी ऐं असां टने बागे वारनि ते ख़ासि महिरबानी कई। डॉक्टर अल्ताफ़ जोखियो साहब जेको टाइम ॾिनो आया, काफ़ी ॾींहंनि खां साईं ज़रार हिन जस्तुजू में बाद डॉक्टर साहब सां मुलाक़ात थिए, कुझु हफ़्तो खनि ॾेढ अॻे उन्हनि जी रूबरू मुलाक़ात भी थी हैदराबाद में। ऐं इन खां अॻु में फेसबुक आहे या सोशल मीडिया ते डॉक्टर साहब सां ॾाढो टच में हुआ। असीं एतिरो आऊं पाण बज़ाति वॾो अदबी माण्हू त मूंखे आहियां कोन, त ज़रा मूंखे साईं जो कमु ॿुधाईंदो रहंदो, जॾहिं बि ॾेखारींदो त सच पुछो करंट अची वियो त पाण टने बागे वारनि जी इहा वॾी माना हिकिड़ी मुसरत जहिड़ी ॻाल्हि आहे त असां वटि अहिड़ो माण्हू मौजूदु आहे। अल्हम्दुलिल्लाह जेको असीं साईं खे पंहिंजे कंट्री लेवल जो माण्हू सम्झूं या इंटरनेशनल लेवल ते साईं जी जेका एफर्ट्स वञनि पिया, सो हिन सिंध में अहिड़नि माण्हुनि जी माना मौजूदु हुअणु हिकिड़ी वॾी गनीमत आहे। तंहिंजे करे आऊं साईं जो थोराइतो आहियां। साईं सां गॾु आयल महिमान साईं हमदानी साहब बि आयल आहिनि, जिन्हनि ज़रार सां गॾु ॾाढो कमु कयो मला साहब जे मामले ते। ऐं वधीक हिन जो प्रोग्राम जो जेको आहे बाक़ाइदे शुरूआति थींदी, हुन में जेको आहे सो अॻिते कार्रवाई हलाईंदे ऐं तव्हां सभिनी वॾी महिरबानी थो कयां। शुक्रिया। बा ख़ालिद साहब महिरबानी तव्हांजी। कुझु दोस्तनि अजरक जा तोहफ़ा आंदा आहिनि डॉक्टर अल्ताफ़ महबूब जे लाइ। आउं दोस्तनि जा नाला वठंदुसि, उहे अचनि ऐं साईं अल्ताफ़ महबूब खे अजरकनि जा तोहफ़ो पेश कनि। मोहम्मद सुमार मंगणहार, खलीफ़ो इरशाद लगारी, अब्दुल करीम मंगराड़, रमजान मला, सजाद अली सिद्दीकी, नादिर हुसैन मंगणहार। मोहम्मद इस्माइल कुंबर साहब अल्ताफ़ महबूब साहब जिन खे अजर को तोहफ़ो ॾींदा। रोसो चयो त माण्हू बुनियादी तौर ते ॻाल्हाइण तॾहिं शुरू कयो जॾहिं पंहिंजे जज़्बनि जे हथां मजबूर थियो। जॾहिं जज़्बनि जो इज़हार सिर्फ़ु इशारनि मां मुकमल न पियो थियो, उनजी तस्कीन इशारनि जे ज़रिए न पई थी, तॾहिं माण्हू आवाज़ खे जनम ॾिनो, माण्हुनि लफ़्ज़नि खे जनम ॾिनो, उन्हनि लफ़्ज़नि ॿोलीअ जो रूप इख्तियार कयो ऐं ॿोली वजूद में आई। दुनिया में ॿोलीअ जी तारीख़ तमामु क़दीम आहे, जेतिरो इंसान क़दीम आहे। कुझु एंथ्रोपोलॉजिस्ट जो ख़्यालु आहे त 5 लख साल, 10 लख साल, 1 लख साल, पर ॿोली तमामु क़दीम आहे। दुनिया में 5 खां 7 हज़ार ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। पाकिस्तान में हिकिड़ो सर्वे आयो डान में, तंहिंमें चयल आहे त 72 ॿोलियूं या लहजा ॻाल्हाया वञनि था। ऐं असांजी सिंध ऐं सिंधी ॿोली उहा बि एतिरी क़दीम आहे, मोहन जे दड़े जे वक़्त खां वठी उनजी ॿोली त डी कोड न थी, पर जेका लिखत में पढ़ण में आई ॿोली, उनजी ॼमार 8वीं सदी खां शुरू थिए थी।
ऐं तंहिंखां पोइ उनजो उरूज बि आयो, उनखे फ़रोग़ मिलियो मुख़्तलिफ़ दौरनि में, वक़्तनि फ़वक़्तनि उन ते कमु थियो, इनफ़रादी तौर ते कमु थियो, सूमरनि जे दौर खां वठी मीरनि जे दौर ताईं, मगर बाज़ाब्ता तौर ते सरकार जी सरपरस्तीअ में कमु थियो त अंग्रेज़ दौर में, अंग्रेज़ दौर में सिंधी ग्रामर मिली, अर्नेस्ट ट्रम्प सिंधी ग्रामर ॾिनी ऐं अंग्रेज़नि सिंधी फाइनल खे लाज़मी करार ॾिनो कंहिं नौकिरीअ जे लाइ, कंहिं माण्हू खे तेसिताईं नौकिरी जी इजाज़त न हुई जेसिताईं हुनजो सिंधी फाइनल न कयल हुजे। ऐं सिंधीअ जी पूरी परवरिश सरकारी सरपरस्तीअ में अंग्रेज़ दौर में थी ऐं तंहिंखां पोइ पाकिस्तान जी आज़ादी थी। पाकिस्तान जे दौर खां पोइ सिंध हिकिड़ी सूबे जी सूरत इख्तियार कई, उनजो राजधानी कराची थियो ऐं सिंधी तक़रीबन 2.5 करोड़ जी लॻभॻि आबादी आहे। दुनिया जे अंदरि 2.5 करोड़ माण्हू सिंधी ॻाल्हाइनि था, जंहिंजी घणी अक्सरियत सिंध जे अंदरि आहे। हिंदुस्तान में लॻभॻि 50 लख माण्हू सिंधी ॻाल्हाइनि था ऐं जंहिंजी घणी आबादी राजस्थान ऐं गुजरात जे कच्छ जे इलाइक़े में आहे। ऐं कारोबार सांगे नौकिरी पेशा माण्हू दुबई में बि रहनि था, उनजी तादाद 4 खां 5 लख माण्हू आहिनि जेको दुबई में बि सिंधी आहिनि ऐं सिंधी ॻाल्हाइनि था ऐं सिंधी क़दीम ॿोली आहे। ऐं उनखे सम्झ ख़ातिर उनजी फ़नी एतबार खां छा आहे सिंधी जी अहमियत, आवाज़ जी अहमियत छा आहे, उचार जी अहमियत छा आहे, लफ़्ज़ छा थो थिए, सूरत ख़ती छा थी थिए ऐं सिंधी घणनि लहजनि में आहे, केतिरनि लहजनि में ॻाल्हाई थी वञे ऐं सिंधीअ जा स्क्रिप्ट्स केतिरा आहिनि, उहे सभी बाद में लेक्चर ॾींदो डॉक्टर अल्ताफ़ महबूब साहिब। ऐं हिन वक़्तु हिकिड़े इदारे जो कमु डॉक्टर अल्ताफ़ करे पियो, जेको कमु डॉक्टर नबी बख्श बलोच छॾियो हो, जी अलाना छॾियो ऐं जेको कमु डॉक्टर कासिम बुखे कयो आहे, उन्ही लेवल जो उनजो ई रबिंग शोल्डर आहे डॉक्टर अल्ताफ़ महबूब साहिब। इंशाअल्लाह उहो लेक्चर पाण बाद में ॿुधंदासीं ऐं पाण दिलो जमी सां ॿुधंदासीं। हीउ लेक्चर सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि लाइ आहे जंहिंजो लिखण ऐं पढ़ण सां तालुक़ु आहे ऐं बिलख़ुसूस उस्ताद तबिके लाइ ऐं शागिर्द तबिके जे लाइ। हीउ आम रवाजी माण्हुनि जे कम जो लेक्चर न आहे, सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जो आहे जंहिंजो इल्मु लिखणु पढ़णु ऐं तहक़ीक़ मुताले सां वास्तो आहे। उन्हनि माण्हुनि जे लाइ इहे कम जी ऐं काराइती शइ आहे। इंशाअल्लाह असां सभिनि खे घणो कुझु लाभ मिलंदो साईं जे लेक्चर ॿुधण खां पोइ। इहो अहसासु थींदो त असीं रोज़मर्रा जी जेका ॿोली ॻाल्हायूं था ऐं लिखूं था ऐं पढ़ूं था, उन में केतिरियूं टेक्निकल फॉल्ट ऐं ग़लतियूं कयूं था, उन जी इस्लाह जो बि मौक़ो मिलंदो। ऐं साईं जो तारीफ़ पेश करण लाइ आउं दावत ॾींदुसि असांजो दोस्त मोहसिन, असांजो भाउ उस्ताद, ऐं साईं जो कलीग बि आहियां। साईं सां गॾु सईदपुर में साईं सां गॾु रहूं था, ज़रार उस्मानी साहिबु। ऐं यकीन करियो मौली अहमद मल्लाह खे नई शनाख़्त नई सुञाणप जंहिं माण्हू ॾिनी ऐं उमिरि जे हिन हिसे में, ऐं साईं डायबिटिक बि आहे, साईं जी सिहत बि इजाज़त नथी ॾिए, पर साईं खे मूं जॾहिं स्टाफ रूम में अहमद मल्लाह पढ़ंदे ॾिठो त साईं जी अखियुनि में जेको इंडलठी रंग भरिजनि था ऐं जेॾीमहिल साईं मौली साहिब खे पढ़ी मुकमल करे थो, मुकमल थियण खां पोइ साईं जेको सुकून में अचे थो, उहो ईअं जी बरसाति पवण खां पोइ थर में सुकून अचे तीअं साईं जो वजूद सुकून में अची वञे। ऐं साईं फ़क़ीर तबियत जो माण्हू आहे। साईं खे आउं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर साहिब जो प्रोफाइल बयानु कनि, उनजो तारुफ़ बयानु कनि। साईं लाइ सिर्फ़ु हिकिड़ियूं ॿ सिटूं ॾींदुसि, चवंदुसि पाण न ॼाणो दुनियादारी, जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी, कोन पुछा दरवेश रखनि था, कई अचनि था कई वञनि था, दुनिया जी दिलि बीमारी, जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी, पाण न ॼाणो दुनियादारी। साईं ज़रार उस्तमानी साहिबु। अवल नाम अल्लाह जो बरकत बेशुमार, सो ॾेहन जो दातार, सबा जो सभे परे। मोहतरम डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखियो साहब ऐं साणनि रफ़ाक़त कंदड़ सखर जो दोस्त
रिज़वान अहमद मेमन साहब ऐं उनजो फर्ज़न जेको उन सां नंढड़ो गॾु आयो आहे उस्मान अहमद मेमन, प्रिंसिपल हायर सेकेंडरी स्कूल टंडो बागो अब्दुल अज़ीज़ ख्वाजा साहब, ऐं कुलियात अहमद जेको मुंहिंजो मुरतब कयल 2013 खां जेका उन ते अञा बि कमु हली रहियो आहे, उनमें मुंहिंजी गाइडेंस कंदड़ रहनुमाई कंदड़ साईं अब्दुल गफ़ूर अहमदानी साहब, सहाफ़ी हज़रात ऐं आयल सभु दोस्त, अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब मेहराबपुर जे शहर में 1964 में एक अदबी घराणे में साईं जन जो जन्म थियो। डॉक्टर साहब जे वालिद जो नालो महबूब अली जोखियो, जेको पाण सुठो अदीब नामियारो लेखक हो ऐं उन पंहिंजूं ख़िदमतूं एजुकेशन जी फील्ड में ॾिनियूं। डॉक्टर साहब जी प्राइमरी इब्तिदाई तैलीम ऐं सेकेंडरी तैलीम 1980 धारे मेहराबपुर में ही थी। इंटर पाण प्री इंजीनियरिंग 1982 डिग्री कॉलेज कंडियारो मां कई। MA सिंधी 1986 यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो मां कई ऐं PhD डॉक्टर साहब जिन 2015 यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो मां मौजू अरबी सिंधी सूरत ख़ती जी तरजीही सूरतनि जो अभ्यास इन मौजू ते साईं जन PhD इन डॉक्टर ऑफ फिलॉसफी जी डिग्री वरिती। 1982 खां 1984 ताईं पाण पहिरीं ड्राइंग टीचर जी हैसियत सां गवर्नमेंट सर्विस में आया ऐं उहो स्कूल ख़ुशकिस्मती जी ॻाल्हि आहे त जंहिं स्कूल में साईं ड्राइंग टीचर थिया उहो असांजे ई हिन स्कूल जो शागिर्द पहिरियों शागिर्द शायदि इंग्लिश में थिए थो HM ख्वाजा साहब स्कूल नवाब शाह मां उते साईं ड्राइंग टीचर थिया, जेको लॉरेंस मदरसा जो या मीर ग़ुलाम खान हायर सेकेंडरी स्कूल या हाई स्कूल टंडो बागो जो पहिरियों शागिर्द। 1986 में पाण JST जूनियर स्कूल टीचर हाई स्कूल मेहराबपुर। 1995 में HST DC हाई स्कूल नवाब शाह दौड़ भेरिया रोड मेहराबपुर में रहा ऐं 1997 में थ्रू कमीशन पाण लेक्चरर सिंधी गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारो मेहराबपुर नौशरो फेरोज़ में आया। 2011 में असिस्टेंट प्रोफेसर इन प्रोमोट थी गवर्नमेंट डिग्री कॉलेज ठुल कंडियारो ऐं अॼु ताईं पंहिंजूं जेके आहिनि से तइलीमी जेके ख़िदमतूं उते ई सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहब जूं जेके तइलीमी ख़िदमतूं आहिनि 2005 खां 2008 ताईं आगा खान एग्ज़ामिनेशन बोर्ड में सिंधी सब्जेक्ट जो पैनलिस्ट एग्ज़ामिनर ऐं ट्रांसलेटर सिंधी रीडिंग प्रोग्राम ऐं पाकिस्तान रीडिंग प्रोजेक्ट में एडवाइज़र लैंग्वेज एक्सपर्ट कंसल्टेंट डेवलपर
ऐं रिव्यू जी हैसियत में ख़िदमतूं हलन पियूं। बोर्ड ऑफ स्टडीज़ सिंधी डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी जो मेंबर ऐं 2017 खां करिकुलम असेसमेंट एंड रिसर्च में मेंबर ऑफ रिव्यू कमेटी इंटरनेशनल रिसर्च जनरल लैंग्वेज एंड कम्युनिकेशन पतरा यूनिवर्सिटी मलाइशिया में रिव्यूअर कम कयो। किंजर तहकीकी जनरल सिंध यूनिवर्सिटी जो रिव्यूअर ऐं 40 रिसर्च पेपर्स जेके आहिनि साईं जा छपियल आहिनि, जंहिंमें जर्नल्स मैगज़ीन में छपिजी चुका आहिनि। सिंधी ॿोली जर्नल, कलाची जर्नल, कारूंझर जर्नल ऐं टिमाही महराण में साईं जूं जेके लिखतूं छपियूं आहिनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां हिकु किताबु सिंधी आईवेटा जो अभ्यास छपिजी चुको आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां अरबी सिंधी सूरत ख़ती जे तरजीही सूरतनि जो अभ्यास छपाई हेठि आहे ऐं अंडर प्रोसेस आहे, जेको जल्दी इंशाअल्लाह पंहिंजे हथनि में अची वेंदो। जेका मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर साहब जी थीसिस आहे न। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां हिकु किताबु अरबी सिंधी अखर जो अभ्यास प्रोसेस में आहे ऐं उहो बि इंशाअल्लाह जल्द असां यादो ईंदो। सिंधी सूरत ख़ती बाबति डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जी राय जो तहक़ीक़ी जाइज़ो डॉक्टर N.A. बलोच हेरिटेज एंड रिसर्च इंस्टीट्यूट हैदराबाद में वो बि अंडर प्रोसेस आहे। दरसी सतह जे इश्तिक़ाक़ जी लुग़त अणछपियल यानी उनखे छपाई जे मराले में आणिबो।